किरे पोसाद है माल तड़ी चढ़ी हो माल पुवण लग गोठ बाराबुलिरे में बिजी जूं 11 तारूं लाइंदे कोठणन हिक चोर गुट यारो धीरो जी रवासी मिरलोपाल के सोबो करे वगड़ पुलिस हवाले करे छडियो जिन्हनि के वगड़ पुलिस लाक अप हवाले करे छडियो आहे। राब्तो करण ते गोठाणन बशी बुलीदी ऐं ॿियनि ॿुधायो त बिजली जी 11,000 तारनि जी चोरी मामूल पड़जी वई आहे। तारूं चोरी थियण बाद बिजली बंदि आहे। ॻोठर ॿाहिरां ॾींहुं ॾिठी जो चोर मेल पनू बिजली जूं 11,000 वोल्ट जूं तारूं पोल तां लाइ चोरी करे खणी वञी रहियो हुयो त खेसि कुटण मिड़सी करे सोगो करे वरितो, जंहिं बाद पख़्तल चोर खे वगड़ पुलिस हवाले कयो वियो आहे। हिननि चयो त समूरी इलाइक़े मां चोर तारूं लाही विया आहिनि, जंहिं करे केतिरनि ई गुटनि जी बिजली बंदि आहे, जॾहिं त पोलनि तां तारूं लाहींदे कुझु ॾींहं अॻु 2 ॼणा फौत पिणु थी चुका आहिनि। THN News अवाम जे ॾुखनि दर्दनि ऐं मसलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.